नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां अवां जो मेज़बान शकील सुमरो। अॼोके प्रोग्राम में असां इस्लामाबाद जे अंदरि ख़ासि तौर ते पॉलिटिकल हवाले सां कुझु जेके डेवलपमेंट्स आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासूं ऐं पीटीआई जे बानी चेयरमैन जे हवाले सां जेके केसिस आहिनि ऐं उन्हनि केसिस जे हवाले सां ख़ासि तौर ते नेब जो केस हलंदड़ आहे, अदालत में तोहीन अदालत जा केस हलंदड़ आहिनि ऐं ताज़ो साइफ़र केस में जेका सज़ा हुई उहा मुअतल कई वई। इद्दत केस जो फ़ैसिलो अचिणो आहे। मजमूई तौर ते जेको अदालती रिलीफ आहे उन हवाले सां हुक्मरान जमायत मुस्लिम लीग नून लाइ जेके पॉलिटिकल डेवलपमेंट्स आहिनि केतिरो वॾो चैलेंज थी सघनि थियूं, उन अहम इशू ते बि प्रोग्राम में असां ॻाल्हाईंदासूं। उनखां सवाइ सिंध जे अंदरि पीपी पार्लिमानी पार्टी जो जेको इजलास थियो हुयो जंहिंमें पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध काबीना जे वज़ीरनि ते कावड़ जो इज़हार कयो हो ऐं उन्हनि खे वार्निंग ॾिनी वई आहे त 6 महीननि खां पोइ कारकर्दगी जेकॾहिं उन्हनि न सुधारी त मुमकिन आहे त सिंध काबीना में तब्दीलियूं बि अची सघनि थियूं पियूं। उन हवाले सां बि अॼोके प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदासूं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सीनियर साहब या सीनियर तज़िये निगार कुर्बान बलोच साहब ऐं बदर समेजो साहब सीनियर तज़िये निगार आहिनि। ॿिन्ही महिमाननि खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। शुरू कयूं था कुर्बान बलोच साहब खां। कुर्बान साहब, इस्लामाबाद में ख़ासि तौर ते अदालती जेके फ़ैसिला आहिनि उन हवाले सां काफ़ी डेवलपमेंट्स थींदियूं रहियूं आहिनि। ताज़ो साइफ़र केस जेको सज़ा आहे उहा मुअतल कई वई। नेब जो केस बि हलंदड़ आहे, तोहीन अदालत जो केस बि हलंदड़ आहे। मजमूई तौर ते जेका ही अदालतुनि जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ केसिस आहिनि, छा ईंदड़ कुझु महीननि जे अंदरि पीटीआई हुक्मरान जमायत मुस्लिम लीग नून लाइ को वॾो पॉलिटिकल चैलेंज पैदा करे सघे थी? जी बिल्कुलु, चैलेंज हींअर बि मौजूदु आहिनि। छो त जेके बि फ़ैसिला अहम फ़ैसिला जेके आया आहिनि उनमें साइफ़र त हुकूमत या मुस्लिम लीग नून सम्झे पई त इंतिहाई अहम केस हो, जंहिंमें त इहा सोच मौजूदु हुई त हिन केस में इमरान ख़ान खे का अहम सज़ा ईंदी ऐं संगीन सज़ा ईंदी। इन खां अॻु में जेको तोशा खाना केस हो उन में जेका सज़ा आई उहा कलदम थी चुकी। उन खां पोइ ही साइफ़र केस जीअं हिकिड़ो मुहावरो या लफ़्ज़ हले पियो त केस वड़ गया, तो ही केस वरण खां पोइ जेका पावर कॉरिडोर्स में उन में हिकिड़ी परेशानी वारी सूरत हाल ज़रूरु मौजूदु आहे। इहा हाणे एहसासु इहो आहे त छा अदालती जेके इमरान ख़ान जी हमदर्दी एॾी छो आहे, इन ते बि सोच वीचार दौर आहे। ऐं उन सां गॾोगॾु इन सां गॾु हिकिड़ी परेशानी वारी कैफ़ियत आहे उहा आहे त ही सूरत हाल जेकॾहिं बरक़रार रहे थी त पोइ हुकूमत जो ऐं मुस्लिम लीग नून जे हवाले सां ख़ासि करके परेशानी जी सूरत हाल जेका पैदा थींदी उनजो छा थींदो। इन जे हवाले सां हिकिड़ी सोच बि इहा बि कई थी वञे त मौजूदा हालतुनि में जॾहिं पीटीआई खे या इमरान ख़ान खे इहो जेको अदालत मां रिलीफ मिले थो ऐं उनजो जेको सियासी गिराफ वधे पियो, उन खां पोइ पीपुल्स पार्टी जी जेका मूवमेंट आहे उन ते बि जेका हुकूमत धुर आहे मुस्लिम लीग नून उन जी कहिड़ी नज़र आहे। तमामु शयूं पैरेलल जेकॾहिं हलनि थियूं उनमें पीटीआई खे रिलीफ मिलण ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जेका जोधपुर कई आहे, ख़ासि करे जेका सिंध जे पार्लियामानी पार्टी जे इजलास खे उन ख़िताब कयो, उन में उहो हिकिड़ो शइ इहा हिते सम्झी वञे पई त माना चओ धीउ खे सम्झे नो त मुस्लिम लीग नून सम्झे थी त जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पुअर परफॉर्मेंस ते या ख़राब कारकर्दगी ते सिंध जी पंहिंजी कैबिनेट, पंहिंजी पार्टी जी कैबिनेट, पंहिंजे पार्टी जे माण्हुनि ते वज़ीरनि ते तनक़ीद करे सघे थो त छा अॻिते हली हू वफ़ाक़ तरफ़ या वफ़ाक़ी काबीना तरफ़ बि मुड़ी सघे थो, उनखे तनक़ीद जो निशानो बणाए सघे थो, का ख़तरे वारी सूरत हाल पैदा करे सघे थो। त इहे जेके सूरत हाल जेके पॉलिटिकल इन जे हवाले सां पावर कॉरिडोर दौर जेका इस्लामाबाद जी आहे उन में यकीनी तौर ते हिकिड़ी परेशानी वारी सूरत हाल आहे। पर ॿी परेशानी आहे हिकिड़ी जेको इमरान ख़ान खे रिलीफ मिले पियो, ॿी परेशानी इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो जेको लाइन अख़्तियार करे वेठो आहे, हिकिड़ो त हू वफ़ाक़ी काबीना में शामिल नथो थिए
ॿियो हू जेके पंहिंजी पार्टी खे आदम कारकर्दगी ते तनक़ीद जो निशानो बनाए थो त अॻिते हली वफ़ाक़ी काबीना जे हवाले सां कहिड़ी सूरत पैदा थी सघे थी। तंहिं करे ही जेका बि मौजूदा सूरत हाल आहे, हाणे बजट वारो प्रोसेस आहे, हाणे बजट में बि ज़ाहिर हुकूमत जी कारकर्दगी साम्हूं ईंदी। हिकिड़ी शइ इहा हुकूमत दावा त करे पई त महांगाई में कंट्रोल थी वियो आहे, इन्फ्लेशन घटिजे पियो ऐं काफ़ी शयुनि में रिलीफ माना क़ीमतनि में अचे पियो, पर छा इहो काफ़ी आहे? छो त पीपुल्स पार्टी सम्झे थी त न सिर्फ़ पार्लियामेंट कारकर्दगी आहे उनखे बहितर कयो वञे। अॼु बि क़ौमी असेंबली जे इजलास में पीपुल्स पार्टी वारनि हिकिड़ो कणिक जी जेका इम्पोर्ट थी उन ते शदीद तनक़ीद कई आहे। उन सां गॾोगॾु जेका इनकम्पलीट आहे पार्लियामान स्टैंडिंग कमेटी जो क़याम अमल में न आहे आयो उन ते तनक़ीद कई त इहा शइ यकीनी मुस्लिम लीग नून लाइ परेशानी वारी सूरत हाल पैदा करे पई। बदर समेजो साहब जो ओपिनियन शामिल कयूं था। बदर साहब, तव्हां कीअं ॾिसो था इस्लामाबाद जे अंदरि जेके अदालती फ़ैसिला आहिनि, PTI जे बानी चेयरमैन जे हवाले सां साइफर केस में सज़ा मुअतल थी आहे, तोशाखाना जो कुर्बान साहब हवालो ॾेई चुको, ईंदड़ वक़्त में छा PTI हुक्मरान जमायत मुस्लिम लीग नून लाइ को वॾो चैलेंज, पॉलिटिकल चैलेंज पैदा करे सघे थी? महिरबानी शकील साईं। शकील साईं, मां बि सम्झां थो त जंहिं वक़्त खां PTI आशीर्वाद जे तहत या मक़बूलियत जे तहत मथे आई आहे उन ॾींहं खां ई नून लीग जे लाइ हू परेशानी जो सबबु आहे ऐं दर्देसर आहे। असां ख़ासि तरह सां हिन इलेक्शन में ॾिठोसीं, जेकी 2024 जी इलेक्शन हुई, जेतोणीकि हर तरह जी कोशिशि कई वई त PTI खे रोकियो वञे पार्लियामेंट में पहुचण खां पोइ पहुचण लाइ, पर पोइ बि PTI हर सूरत में आज़ाद कैंडिडेट जी सूरत में बि हिकिड़ी वॾी तादाद में जॾहिं नेशनल असेंबली में ऐं पंजाब असेंबली में पहुती त यकीनन इहो लॿाए फिक्रिया आहे पंहिंजे नून लीग जे लाइ। इहो नून लीग लाइ जेको वॾे में वॾो मसइलो आहे मुंहिंजे ख़्याल में शायदि PTI खां बि वधीक थ्रेट आहे, उहो उन्हनि जा इंटरनल जेके कंफ्लिक्ट ॿुधण में अचनि था। ख़ासि तरह सां नवाज़ शरीफ़ जी अदम मौजूदगी नून लीग में जेको हिकिड़ो विगर हूंदो आहे, जेकी ताक़त हूंदी आहे सियासी तौरु हलचल हूंदी आहे, उन जी अड़ाट महसूसु कराए थी। जेतोणीकि चयो वेंदो आहे त शहबाज शरीफ़ हिकिड़ो वर्कहोलिक क़िस्म जो माण्हू आहे, वधीक महिनती माण्हू आहे, पर हू जो कुझु बि आहे पॉलिटिक्स में कम खां वधीक पॉलिटिक्स में हिकिड़ी एयर हूंदी आहे जेकी कंहिं माण्हू खे खणंदी आहे, जेकी यकीनन PTI चेयरमैन बि को ईअं न आहे त को अहिड़ा वॾा कम कया जो मुल्क उन सां उथली पवे, पर हिकिड़ी मक़बूलियत जी लहर हुनजी हुई। साॻिए नमूने नवाज़ शरीफ़ बि इन तरह जी लहर एंजॉय कंदो रहियो आहे, ख़ासि तरह सां पंजाब में। सो उनजी नवाज़ शरीफ़ जी ख़ुदि अदम मौजूदगी मुंहिंजे ख़्याल में नून लीग लाइ हिकिड़ो तमामु वॾो प्रॉब्लम आहे। बदर साहब, हींअर त नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो पार्टी जी क़यादत संभाले चुको आहे, उहो प्रेसिडेंट चूंडिजी सघियो आहे। तव्हां सम्झो था त नवाज़ शरीफ़ जी हिन वक़्तु पार्टी क़यादत संभालण खां पोइ मुस्लिम लीग नून जी हिकमत अमली छा हूंदी? मुंहिंजे ख़्याल में पार्टी क़यादत संभालणु ठीकु आहे। उहो ॾिसो, ख़ासि करे जेके पावर कॉरिडोर जी सियासत कंदड़ जमायतूं हूंदियूं आहिनि साईं, उन में ज़िले जे सदर खां वधीक उतां जे MPA या सूबे जे सदर खां वधीक उतां जे वज़ीर जी अहमियत हूंदी आहे। असां इहे सभु सम्झूं था, छाकाणि जो वज़ीर डायरेक्टली माण्हुनि जे कमु अचे थो, वज़ीर आज़म या वज़ीर आला माण्हुनि जे डायरेक्टली कमु अचे थो। उहिदेदार त हिकिड़ो सिंबोलिक शइ आहे त भई नवाज़ शरीफ़, मिसाल तव्हां हाणे ज़िक्र था कयो, तॾहिं माण्हुनि जे ज़हन में थो अचे अच्छा नवाज़ शरीफ़ हींअर सदर थी चुको आहे, पर जेकॾहिं नवाज़ शरीफ़ इक़्तिदार जे कॉरिडोर्स में न आहे त नवाज़ शरीफ़ ॼणो जेको चवंदा आहिनि त चुल्ह ते सो दिलि ते, जेको इक़्तिदार में आहे उहो ई सभु कुझु नज़रे थो। तो मां नथो सम्झां त जेसिताईं नवाज़ शरीफ़ ख़ासि तरह सां हुकूमती धुर जे कंहिं उहिदे ते नथो अचे, तेसिताईं नवाज़ शरीफ़ बहरहाल मुस्लिम लीग में वरी उहो रूह फूकण में कामयाब न थी सघे थो। कुर्बान साहब, PP पार्लिमानी इजलास ते वरी पाण ॿीहर अचूं था पिया, ऐं हिकिड़ो इम्प्रेशन इहो आहे त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको वज़ीरनि जा नाला खणी उनखे सख़्तु तनक़ीद जो निशानो बणायो ऐं उन्हनि खे वार्न बि कयो वियो, ऐं उन मां इम्प्रेशन इहो आयो जेको काफ़ी ॾींहंनि खां वठी बहस हेठि ईंदो रहियो आहे त पीपुल्स पार्टी जी जेका हुक्मरान जमायत आहे उहा धड़ेबंदी जो शिकार आहे। चीफ मिनिस्टर जेको आहे उहो एतिरो बाअख्तियार न आहे,
सरदार मोहम्मद बख्श महार के हवाले से एंटी करप्शन जा जेके मामला हुआ उहे भी डिस्कस में ईंदा रहा आहिनि। तव्हां कीअं था सम्झो त पीपी जी जेका हुक्मरान जमायत है उहा वाकई धड़ेबंदी जो शिकार है, उन्हनि जे अंदर इख्तिलाफ़ है या इहो सिर्फ़ ॾेखावो आहे? शकील साईं, मां सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ॿ रूप आहिनि। हिकिड़ो रूप इहो आहे त बाबा असां ॾाढो भलो कमु कयो, जेको मीडिया में उन्हनि जो इहो रूप अचे पियो, माण्हुनि खे जलसनि में, इजलासनि में, प्रेस कॉन्फ्रेंस में इहो हिकु तासुर पैदा पियो करे ॾिनो पियो वञे। ऐं ॿियो जेको फेस आहे उहो रियल फेस आहे, जेको इनर फेस आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जा खोड़ अक्सर माण्हू इहो सम्झनि था, उहे एतिराफ़ कनि था त सिंध में माण्हुनि जी हालत ख़राबु आहे। अॼु जॾहिं कल्ह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी प्रेस कॉन्फ्रेंस थी ऐं जेका सूरत साम्हूं आई, त अॼु मां शाम जॾहिं क़ौमी असेंबली में वियुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कुझु MNA सां मुहाम्हूं ॻाल्हि थी, त उन्हनि में इहो एतिराफ़ हू अंदरूनी तौर ते ऑफ द रिकॉर्ड या जेको इहो चइजे त माना हिकिड़ी आम कचहरी में मीडिया पर्सन खां हटी करे हुन जो इहो इतराफ़ बिल्कुलु सही आहे त सिंध में माण्हुनि जी गुरबत जे हवाले सां, बेरोज़गारी जे हवाले सां, पाणी, बिजली ऐं जेको बुनियादी मसइलनि जे हवाले सां हालत ख़राबु आहे। सबको इहो त चए पियो त मां पंहिंजे तक में पंहिंजे हल्के में कमु कयां पियो या कमु कयां पई, पर उन बावजूदि हिकु जनरल इहो एतिराफ़ मौजूदु आहे त हींअर बि सिंध में आम माण्हुनि जी हालत ख़राबु आहे। ऐं इहा ॻाल्हि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA चई पई वञे या हू इहो सम्झनि बि था त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो कार्ड, शहीद बेनज़ीर भुट्टो जो कार्ड ऐं बिलावल भुट्टो जो कार्ड तव्हां केसिताईं इस्तेमालु कंदो, त इहा शइ बि फीलिंग मौजूदु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे काफ़ी माण्हुनि में। जेकॾहिं काबीना जंहिंमें वज़ीरनि जा चेहरा ऑलमोस्ट सेम आहिनि ऐं उन्हनि खे 3-4 वज़ारतूं आहिनि ऐं परफॉर्मेंस सिर्फ़ु मीडिया कैंपेन आहे या प्रेस कॉन्फ्रेंसूं आहिनि ऐं जंहिंमें बुनियादी मसाला कोन्हनि, जंहिंमें माहवर मुस्लिम लीग नून वांगुरु पीपल्स पार्टी जो बि जेको निशानो सिर्फ़ु इमरान खान आहे, त पीपल्स पार्टी जे लाइ यकीनी तौर ते सियासी मैदान में सिंध में मसाला पैदा थियणा आहिनि, उहे थींदा ऐं इहो ख़तरो चेयरमैन खे बि मौजूदु आहे। बदर साहब, पीपी पार्लिमानी पार्टी के इजलास में जो पीपी चेयरमैन ख़ास तौर ते सिंध काबीना के कुछ वज़ीरन जा नाला खणी उन्हनि खे वार्न बि कयो। अवां छा था सम्झो त पार्टी के अंदर जेकॾहिं असां तक वाइज़ सूरताल जाचूं त मुख़्तलिफ़ तकनि में जेकॾहिं MNA MPAs आहिनि त उहे PP वर्सिस PP आहे, का वॾी ॿी अपोजिशन कोन्हे। ख़ुदि पीपल्स पार्टी के अंदर जेके पावर कॉरिडोर्स के अंदर MNA MPAs आहिनि उन्हनि जा वधीक इख़्तिलाफ़ आहिनि, जंहिंजो बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे उहो ज़िक्र बि करे चुको आहे। अवां कीअं सम्झो था त हिन सूरताल में ख़ासि तौर ते जेका ख़राब हुक्मरानी जे हवाले सां आङुरियूं खंजंदियूं रहियूं आहिनि, गवर्नेंस जे हवाले सां, त उनमें पीपल्स पार्टी अॻिते हली उनखे पॉलिटिकली केतिरो नुक़सानु थींदो, उनखां पार्टी जी क़यादत जेका आहे उहा बाख़बर आहे? मां नथो सम्झां त पार्टी क़यादत इन खां बाख़बर न हूंदी, पर थींदो ईअं आहे त जॾहिं के सियासी जमायतूं ड्रिगे अरसे लाइ इक़्तिदार में हूंदियूं आहिनि त पोइ उन में हिकिड़ो अंदरि बि हिकिड़ो विदिन पार्टी बि हिकिड़ो सिस्टम जुड़ी वेंदो आहे, उन में इख़्तिलाफ़ बि पैदा थींदा आहिनि। नून लीग जी जेको इहो असां महसूसु कंदा आहियूं त नून लीग में हिकिड़ो धड़ेबंदी आहे, जो हिकिड़ो वॾो रीज़न इहो आहे त नून लीग ड्रिगे अरसे ताईं पंजाब में हुकूमत में रही, पीपल्स पार्टी खे इहा सहूलियत मुयसरु न हुई 2008 खां पहिरियां। पीपल्स पार्टी कॾहिं बि पंहिंजी तारीख़ में ड्रिगे अरसे ताईं कंहिं सूबे में ड्रिगे अरसे ताईं इक़्तिदार में न रही, तंहिं करे पीपल्स पार्टी में पोइ बि हिकिड़ो जमायत वारो अंसर हो। हींअर पीपल्स पार्टी हिकिड़ी इस्टेब्लिश्ड पार्टी थी वई आहे ऐं हुन में हिकिड़ा ख़ासि माण्हू आहिनि जेके बाक़ाइदे पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में हिकिड़ो ख़ासि असर रसूख़ रखनि था ऐं ईअं करे चइजे त उहे ख़ुदि पार्टी आहे। इन जे करे ई हू वधीक सगारा नज़र अचनि था पंहिंजनि इलाइक़नि में, ऐं इहो इन जे करे थियो आहे जो हू माण्हू हिकिड़े ड्रिगे अरसे ताईं इक़्तिदार में रहण जे करे माशी तौर बि काफ़ी मुस्तहकम थिया ऐं सोशली बि काफ़ी मुस्तहकम थिया। तंहिं करे हुन पहिरीं हुनजी प्रायोरिटी आहे त भई हुनजी जॻह को ॿियो न वलारे, जेकॾहिं
मैकबेथ जो मिसाल ॾिजे जॾहिं हू मोटे थो ऐं हुनखे जेके टी विचिस जेके मिलनि थियूं मैकबेथ खे हू चवनि थियूं त तूं बादशाह थींदे ऐं पोइ वरी जेको जो सातारी आहे हुनखे हू चवनि थियूं त तूं बादशाह न थींदे पर तुंहिंजो पोयर बादशाह थींदो। इहो हिकिड़ो वॾो ॾुखियो जुमिलो आहे जेको हुनजे प्लाट में शामिलु थिए थो मैकबेथ जे ड्रामे में। हिते बि ईअं आहे त सिर्फ़ु ख़ौफ़ इहो आहे त मां त इक़्तदार में आहियां, छा मुंहिंजा पोयर बि हूंदा। हिन वक़्तु कोशिशि इहा हुई ऐं जॾहिं बि इन तरह जूं पॉलिटिकल पार्टीज़ में मामला जुड़ंदा आहिनि त पोइ डेफिनेटली उनजो जेको पहिरियों शिकार थींदो आहे उहो कारकर्दगी थींदी आहे। ऐं हर हिकु लीडर इहो चाहींदो आहे जेको हींअर MNA MP आहे, उहो इहो थो चाहे त हू त इक़्तदार जा मज़ा माणे थो ऐं माणींदो रहियो आहे, पर हाणे को अहिड़ी कोशिशि कजे जो हुनजा पोयर बि इहो सभु करे सघनि। ऐं इन मामले में यकीनन कारकर्दगी सफ़र कंदी। ऐं जेकॾहिं चेयरमैन पीपुल्स पार्टी इन तरफ़ तवजो ॾिए थो त मुंहिंजे ख़्याल में जो रीज़न इहो आहे त चेयरमैन पीपुल्स पार्टी खे पीपुल्स पार्टी सां ई रहणो आहे। पीपुल्स पार्टी जे सर्वाइवल में ई हुनजो सर्वाइवल आहे। ॿिया माण्हू त पार्टियूं मटाए सघनि था। सो मां ईअं सम्झां थो त जेकॾहिं हुन इहो क़दम खयो आहे त इहो वक़्ताइतो क़दम आहे ऐं इहो खणण बि खपे। जी कुर्बान साहब, जीअं PP चेयरमैन इतलात वारे वज़ीर खे मुखातिब थींदे चयो त तव्हां पंहिंजी कई तनक़ीद जेको आहे उनमें PTI खे वधीक फोकस न कयो ऐं परफॉर्मेंस ते वधीक ध्यानु ॾियो। ही पॉलिटिकली तव्हां कीअं था सम्झो जेका आहे पीपल्स पार्टी जी छा ईंदड़ जेका स्ट्रेटेजी में उनमें PP जो PTI ॾांहुं सॉफ्ट कार्नर थी सघे थो, का वर्किंग रिलेशन पॉलिटिकल अव्हांखे लॻे थो त ईंदड़ वक़्त में जेकॾहिं नवाज़ लीग ऐं इन्हनि में इख़्तिलाफ़ वधनि था त पीपल्स पार्टी नून लीग खां ॿाहिरि निकिरी PTI सां अलायंस करे सघे थी? इनखे रद्द नथो करे सघिजे, इनखे रद्द करे नथो सघिजे। इन जे हवाले सां मुस्लिम लीग नून में हिकिड़ी ख़ौफ़ वारी कैफ़ियत मौजूदु आहे जंहिंजो मूं ज़िक्र कयो। बहरहाल इन सां हटी करे हिकिड़ो त इहो थी सघे थो जंहिंमें मुस्तक़बिल में PTI पाकिस्तान पीपल्स पार्टी में वर्किंग रिलेशनशिप ठही सघे थो। ॿियो जेको नुक़्तो आहे उहो इहो आहे त हाणे जॾहिं सियासी मैदान में जेकॾहिं माज़ी ते नज़र विझे सियासत ते त ॿ शयूं हूंदियूं पब्लिक पॉपुलरिटी जे हवाले सां। हिकिड़ो एस्टेब्लिशमेंट एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव ऐं ॿियो परफॉर्मेंस। हाणे हिन पाकिस्तान वारे सियासी सीनियरों में एंटी एस्टेब्लिशमेंट वारो जेको बयानियो आहे उहो हींअर ताईं सवाइ इमरान ख़ान जी उहो वक्ती आहे वक्ती न आहे, इहो अलॻि बहस आहे। पर PTI या इमरान ख़ान जे खां सवाइ बाक़ी कहिड़े बि सियासी धुन में एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव मौजूदु न आहे। सभई प्रो एस्टेब्लिशमेंट आहिनि त बाक़ी जेको मुस्तक़बिल में जेको का शइ मैटर कंदी सियासत में, इक़्तिदार में या वोटनि में, उहा कारकर्दगी हूंदी। ऐं कारकर्दगी खे सवाइ जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी प्रो एस्टेब्लिशमेंट में हुजे ऐं कारकर्दगी खां सवाइ जेकॾहिं वोटनि वारे अमल में वेंदी त पीपल्स पार्टी जो जेका सूरत हाल छा बीहंदी। ऐं मिसाल जी ॻाल्हि आहे जेकॾहिं चऊं था हिकिड़ो जेको प्रो एस्टेब्लिशमेंट कार्ड बि खसिजी वञे ऐं कारकर्दगी बि न हुजे त पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी किथे बीठी हूंदी। यकीनी तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन इन ॻाल्हि खे शायदि सम्झे थो, छो त हुनजो सॼो फ्यूचर अञा सियासत में पियो आहे। बाक़ी जेके बि वज़ीर काबीना मेंबर्स घणो करे पंहिंजो वारो तो वठी चुका आहिनि, पर हू सम्झे थो त हुनजी सियासत इन सां लाॻापियल आहे तो कुझु न कुझु पंहिंजे पेरनि ते बीहे ऐं पंहिंजे हाड़ में कुझु हुजे जीअं मुस्तक़बिल तरफ़ पेशरफ़्त करे सघिजे। कुर्बान साहब, जेकॾहिं PTI जेको पॉलिटिकल डायलॉग थिए थो इस्टेब्लिशमेंट सां त अव्हां सम्झो था PTI जो जेको एंटी इस्टेब्लिशमेंट नैरेटिव आहे उनखे को पॉलिटिकल नुक़सान पहुची सघे थो? जीअं नवाज़ लीग जो नैरेटिव हुयो एंटी इस्टेब्लिशमेंट, पोइ हुन सां डायलॉग थियो, शहबाज शरीफ़ खे जेका आहे उहा वज़ारत में आंदो वियो, त अहिड़े तरीक़े सां अॻिते हली जेके पॉलिटिकल डायलॉग थिए थो त उन सूरत में एंटी इस्टेब्लिशमेंट नैरेटिव PTI जे हथनि मां निकिरी सघे थो, हुनजा इम्कान आहिनि? जी बिल्कुलु, मां सम्झां थो त PTI जी सियासत खे इन हवाले सां ज़रूर यकीनी तौर ते वॾो धचको लॻंदो। मां सवाइ जेकॾहिं इहा सूरत हाल इन शक्ल में साम्हूं अचे त PTI ऐं ॿी इन मौक़ूफ़ ते एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करे
एस्टेब्लिशमेंट मुस्तक़बिल में सियासत का पासो कंदी, चूंड अमल जे वेझे न ईंदी ऐं गैर जानबदार रहंदी। सियासी मामला, जमहूरी मामला, पॉलिसी साज़ी, हुकूमत साज़ी, मुआशी पॉलिसीज़, ये सभई सियासी जमातूं पार्लियामानी क़ौम ते कंदियूं। जेकॾहिं इहे शयूं तइ थियनि थियूं त पाकिस्तान जो बि सर्वाइवल आहे, सियासी जमातनि जो पार्लियामानी जेको अमल आहे उनजो बि सर्वाइवल आहे। ॿी सूरत में जेकॾहिं PTI सिर्फ़ु पंहिंजी जमात लाइ या इमरान ख़ान लाइ एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करे रिलीफ वरितो त पोइ समूरियूं सियासी जमातूं हिक ई सफ़ में बीठियूं हूंदियूं, जीअं चवंदा आहिनि त हिक ई सफ़ में खड़े हो गए मामूंदो आया। बदर साहब, अवां कीअं ॾिसो था पाकिस्तान जी पॉलिटिक्स जे अंदरि? असां ॾिठो त माज़ी जे अंदरि जेका एंटी एस्टेब्लिशमेंट पॉलिटिक्स कंदड़ जमायतूं हुयूं, अॼु उन्हनि उहे प्रो एस्टेब्लिशमेंट उहो पंहिंजो तारुफ़ जेको आहे उहो सभिनी जे आॾो उन्हनि जो बणिजी चुको आहे। PTI जे हवाले सां अवां खे कीअं लॻे थो त PTI जेकॾहिं को पॉलिटिकल डायलॉग शुरू करे थी एस्टेब्लिशमेंट या हुकुमरान जमायत सां, त अहिड़ी सूरत हाल में एंटी एस्टेब्लिशमेंट जेको नैरेटिव आहे हिन वक़्तु जंहिंजी फॉलोइंग बि आहे उहो PTI जे हथनि मां निकिरण जा इम्कान आहिनि? मां हिन सां इख़्तिलाफ़ थो रखां। मां ईअं सम्झां थो त अॼुकल्ह जे दौर में एस्टेब्लिशमेंट ऐं एंटी एस्टेब्लिशमेंट खां वधीक जेकी सधारी शइ आहे उहा आहे त तव्हां पंहिंजी प्रोडक्ट खे विकिणो कीअं था। अॼु पॉलिटिक्स घटि, मार्केटिंग वधीक आहे ऐं PTI उनखे बहितरीन अंदाज़ सां पंहिंजे ख़ासि तरह सां जेके ट्विटर या इंस्टाग्राम या जेके बि सोशल मीडिया जा हैंडल्स आहिनि उन्हनि बहितरीन अंदाज़ सां इस्तेमालु कयो आहे। मां नथो सम्झां त PTI एंटी एस्टेब्लिशमेंट हुजण जे करे मक़बूल आहे। बेसिकली PTI रिप्रेज़ेंट करे थी हिकिड़े ख़ासि मकतबा फ़िक्र खे जेको एस्टेब्लिशमेंट सां रहियो आहे पाकिस्तान जी तारीख़ में ऐं अॼु बि PTI सां गॾु बीठो आहे। जेको क्लास आहे, जेकी ख़ासि तरह जी सोच आहे, तंहिंजे करे मां इहो नथो सम्झां त का PTI एंटी एस्टेब्लिशमेंट आहे जे करे मक़बूल आहे, एस्टेब्लिशमेंट सां ठहंदी त मक़बूल न रहंदी। हू जेकॾहिं हुनखे प्रॉपर नमूने हैंडल कंदा त जेका हिकिड़ो ॾाढो मशहूरु मिसाल आहे मार्केटिंग में, चवंदा आहिनि त इहो जेको इंटरव्यू वठंदड़ हूंदो आहे उहो पेंसिल फिटी कंदो आहे अॻे माण्हू खे ऐं पेंसिल मां रबड़ पोयां कढी हुनखे चवंदो आहे तूं ही मूंखे पेंसिल विकिण ऐं मूंखे इहो बावर कराए त हिन में रबड़ बि पियल आहे। ही मार्केटिंग जो इशू आहे। ही इमरान हिकिड़ा प्रोडक्ट आहे जंहिंखे वॾी इन्वेस्टमेंट जे तहत विकिणियो वियो, ठीकु आहे न। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां शकील साईं ते ऐड करणु थो चाहियां। अॼुकल्ह हिकिड़ो दौरु अथव जेके मोटिवेशनल स्पीकर्स हूंदा आहिनि, तव्हां ॿुधो हूंदो सही, फलाणो मोटिवेशनल स्पीकर हेतिरा पैसा वठंदो आहे। बेसिकली मोटिवेशनल जेके स्पीकर आहिनि उनजी मक़बूलियत इहा ॻाल्हि साबित कंदी आहे त माण्हुनि पढ़णु छॾियो आहे। ॾिसो तव्हांखे असांखे हाणे माना फूड पैंडा खां पकी पकाई शइ खपे, असां पचाइण लाइ तयारु आहियूं। असां किताब पढ़ी हिस्ट्री सम्झणु नथा चाहियूं, पॉलिटिक्स सम्झणु नथा चाहियूं। असां चऊं था त असां यूट्यूब ते वेही मज़े सां ॿ विहाणा ॾेई ॿुधूं त साईं वाह वाह फलाणे माण्हू छा चयो ऐं पोइ बक़ाया सॼो ॾींहुं असां उहा ॻाल्हि दोहराईंदासीं। मां पार्क में वॉक करणु वेंदो आहियां, जेके माना ख़बरुनि हवाई तवाई ख़बरूं व्हाट्सएप ते हलंदियूं आहिनि, मूंखे माण्हू घुमंदे जंहिंमहिल मां ॾिसो ओवर हियर कंदो आहियां उहे माण्हू उहो बि डिस्कशन कंदा आहिनि एज़ वॾो को फ़लसफ़ो पिया ॻाल्हाइनि। सो मां नथो सम्झां त PTI जे करे मक़बूल आहे त एंटी एस्टेब्लिशमेंट आहे। PTI जे करे मक़बूल आहे त बिकॉज़ दे हैव गुड मीडिया टीम ऐं ॿियनि तंज़ीमुनि खे बि उन ते गौर करणु खपे। कारकर्दगी ज़रूरु इम्पॉर्टेंट आहे, ख़ासि करे उन माण्हू जे लाइ जेको माण्हू वाक़ई ॿाहिरियाड़ियुनि में रहे थो ऐं सफ़र करे थो। न त इमरान जी सही मक़बूलियत भला ॿाहिरियाड़ी जे माण्हू जंहिं क्रिकेट उमिरि न खेॾी उन खे ख़बर अथई इमरान कहिड़ो अहिड़ो कारनामो कयो, नयूं रेल जूं पटरियूं विछायूं ऐं या स्टील ग्लू लॻायूं। इहा प्रोपेगेंडा आहे। जंहिं वटि प्रोपेगेंडा हूंदी भले इमरान सुबुह एस्टेब्लिशमेंट ठही वञे, जेकॾहिं सुठे नमूने इस्तेमालु कंदो पंहिंजी मीडिया टीम खे त कीअं ई मक़बूल हूंदो। जी लास्ट क्वेश्चन कुर्बान साहब, तव्हां एग्री कयो था त PTI जेको आहे प्रॉपर तरीक़े सां सोशल मीडिया जो जेको टूल आहे उहो सही तौर ते इस्तेमालु कयो आहे ऐं उहो ख़ासि तौर ते जेका मीडिया में जी टीम आहे उन्हनि वटि तमामु घणी वाइब्रेंट आहे? जी बिल्कुलु, इन में को शक कोन्हे। PTI इहो बि वॾो कारनामो आहे ऐं उन में PTI खे तमामु घणो टाइम लॻो आहे। तव्हांजी इमरान ख़ान जी सियासत खां वठी उन खां पोइ 2013 उन खां पोइ 2013
ऐं उन खां बाबता या उन PTI उनखे सोशल मीडिया वारे फोरम खे मीडिया खे हुन हिकिड़ो दर्जो ॾिनो, बाक़ाइदे हिकिड़ो सेक्टर उन जो क़ाइमु कयो ऐं हिकिड़ो माना सियासत में सियासी जमात में हिकिड़ो बाज़ाब्ता तौर ते विंग क़ाइमु कई वई जंहिंजी कारकर्दगी रही ऐं उहा हाणे बि निभाए पई, इन में बि कोई शक न आहे। बहरहाल इमरान ख़ान उन सां गॾोगॾु जेको पंहिंजे हिकिड़ी जेको कारनामे माना ग़लति या सही पंहिंजे मौक़ुफ़ ते ॼमी बीहण भी असांजे समाज में हिकिड़ी बहादुरी सम्झी वञे थी ऐं उनखे बि माण्हू ओन कनि था, माण्हू एप्रिशिएट कनि था। शायदि इमरान ख़ान जी जो इहो मौक़ुफ़ बि हुन जे फेवर में वियो आहे हिन मीडिया सां गॾोगॾु, त हू पंहिंजे जेका ॻाल्हि ते हुन फ़िलहाल हुन मौक़ुफ़ अख़्तियार कयो हुन ते क़ाइमु आहे, बीठो आहे। महिरबानी कुर्बान बलोच साहब, बदर समेजो साहब। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजा मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।